सदर आसिफ अली ज़रदारी जी मज़हबी मामलनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद यूसुफ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में अक़लियतुनि जे हक़नि जी तहफ़ुज़, मज़हबी रवादारी खे हथी वठाइण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त अक़लियती इबादतगाहुनि तां ग़ैर क़ानूनी कब्ज़ा ख़त्म करण लाइ असराइता क़दम खणण जी ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी मज़हबी मामलनि वारी वज़ारत जी अक़लियती बिरादरी जे हक़नि लाइ कोशिशुनि जी साराह कई। अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी जी मज़हबी मामलनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद यूसुफ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़, मज़हबी रवादारी खे हथी वठाइण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त अक़लियती इबादतगाहुनि तां ग़ैर क़ानूनी कब्ज़ा ख़त्म करण लाइ असराइता क़दम खणण जी ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी मज़हबी मामलनि वारी वज़ारत जी अक़लियती बिरादरी जे हक़नि लाइ कोशिशुनि जी साराह कई। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सदर आसिफ अली ज़रदारी जी मज़हबी मामलनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद यूसुफ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़, मज़हबी रवादारी खे हथी वठाइण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त अक़लियती इबादतगाहुनि तां ग़ैर क़ानूनी कब्ज़ा ख़त्म करण लाइ असराइता क़दम खणण जी ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी मज़हबी मामलनि वारी वज़ारत जी अक़लियती बिरादरी जे हक़नि लाइ कोशिशुनि जी साराह कई। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सदर आसिफ अली ज़रदारी जी मज़हबी मामलनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद यूसुफ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़, मज़हबी रवादारी खे हथी वठाइण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़, मज़हबी रवादारी खे हथी वठाइण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थियूं।